श्रद्धा जी हिकिड़ो बार ॾाढी अद्भुत घटना थी, तव्हां हैरान थी वेंदव। अहिड़ी अद्भुत घटना की छा चइजे, जंहिंमूं श्रद्धा कंहिंखे चइबो आहे उहा ॻाल्हि प्रकट थी करे आई। हिकिड़ा वॾा तपस्वी हा, वॾा ॾाढी साधना करण वारा हिकिड़ा विद्वान हुया। उहे जेॾीमहिल साधना करे महादेव भगवान जी साधना कई उन्हनि ऐं शिव भगवान जो नाम सिमरन कंदा हा, बिल्कुलु हठयोग करे ऐं पूरो ध्यान रखी करे शिव भगवान जे नाम मंत्र सां उहे आग में प्रवेश करे वेंदा। यानी एॾी उनजी श्रद्धा महादेव भगवान में बलवती थी कि शिव भगवान जो नाम सिमरन कंदा हा त आग उनखे उई न जलाईंदी, कुछ वार विंगो न थींदो, मुस्कुराईंदा वेठा हूंदा जीअं गंगा मैया में वेठा, कोई फर्क न पवंदो। उनखे ॾिसण जे लाइ हज़ारे लखे माण्हू इकट्ठा थी वेंदा, हैरान थी वेंदा। इहो ॾिसी करे कुछ ॾाढी जेकी श्रद्धा वारा हुया उहे आया ऐं किरी पिया त गुरु जी असांखे बि पंहिंजो शिष्य बणायो। ठीकु आहे भाई, कयो साधना। साधना करण लॻा त चवण लॻा, इहो ॿुधायो तव्हां अग्नीअ में प्रवेश कंदा आहियो, आग तव्हांखे न जलाईंदी आहे? हा। त कीअं, इहो कहिड़ो चमत्कार आहे? कोई जड़ी बूटी रखंदा आहियो? न न। त कोई वॾो कोई तव्हां कुझु अहिड़ो रिद्धि सिद्धि हासिल कई अथव? न न। त कीअं तव्हां अग्नीअ में प्रवेश कंदा आहियो? त उन्हनि चयो, मुंहिंजी जंहिंमें श्रद्धा आहे उन भगवान महादेव में मां श्रद्धा जे बल ते अग्नीअ में प्रवेश कंदो आहियां। मूंखे न कोई रिद्धि सिद्धि आहे, न कोई मंत्र जी ताक़त है, बस महादेव के ध्यान करे उन जो सिमरन कंदो आहियां, उन जे भरोसे उन जे श्रद्धा ते मां अग्नीअ में प्रवेश कंदो आहियां, आग मूंखे न जलाईंदी आहे। चओ हरे राम। हाणे उन जो जेको सेवक हुयो उहो बि श्रद्धालु हिकिड़ो जेको हुयो, उन ॾाढी श्रद्धा हुई पंहिंजे गुरुअ में, त गुरु जी असांजा साक्षात एॾा पहुतल आहिनि कि अग्नीअ में प्रवेश था कनि, उन्हनि खे कुझु नथो थिए। ठीकु आहे, त उन जी श्रद्धा थी गुरु जी में, उन जे शिष्य जी। कहिड़े गुरु जी में? उन ई गुरु जी में जेको शिव जी जो भक्त आहे। श्रद्धा रखी रखी करे पाण खे बिल्कुलु सम्झाए बुझाए विवेक सां उन बिल्कुलु अडोल करे छॾियो, स्थिर थी वियो कि हा, मुंहिंजा गुरु जी भगवान जो रूप न आहिनि, मुंहिंजा गुरु जी भगवान ई आहिनि। मां उन गुरु जी जे चरणनि में श्रद्धा थो रखां ऐं हिकु बार उहो बि अग्नि प्रवेश करे, उनखे बि कुझु न थियो। गुरु जी ॾिठो, कमाल थियो, हिन एॾो जल्दी ये सिद्धि पाए वरिती, कमाल आहे। ऐं हज़ारनि जी भीड़, उनजी बि जय जयकार। गुरु जी ॾाढो ख़ुशि थिया, पुट तूं इहो कीअं अग्नि में प्रवेश कयो? गुरु जी जीअं तव्हां ॿुधायो, तव्हांजे अनुसार छा ॿुधायो कि श्रद्धा, त तुंहिंजी कंहिंमें श्रद्धा आहे? अखियुनि में आंसू अची विया, चरणनि ते किरी पियो, चई गुरु जी तव्हां में श्रद्धा आहे, ॿियो कंहिंमें आहे? त तूं छा पियो करे कि तव्हांजो ध्यानु पियो कयां ऐं तव्हांजो नालो त नथो खणी सघां, भाई गुरुदेव मां तव्हांजे शरण आहियां, ईअं चई करे मां आग में प्रवेश करियो तव्हांखे यादि करे। हाणे उनजे मन में अभिमान आयो, चई वाह, मां ई पागल आहियां जो भोले बाबा खे पकड़े वेठो आहियां, जॾहिं मुंहिंजे श्रद्धा सां चेलनि जा कम हली था सघनि। कल जो छोरो मां में श्रद्धा रखी करे अग्नि में प्रवेश करियो। हाँ, अरे त मां छा घटाया छा? मूंखे कहिड़ी ज़रूरत है शिव भगवान जो ध्यानु धारण करण जी? मां पंहिंजे ई बल ते अग्नि में प्रवेश थो करे सघां। हा, जॾहिं मां में श्रद्धा रखी करे हे कुझु ॾींहं अञा आयो आहे ऐं उन आग में प्रवेश कयो आहे, जलियो न, त मां छो नथो करे सघां? हाणे उन अगली बार छा कयो, भोले बाबा खे यादि न कयो, महादेव भगवान खे, और पंहिंजो ई नालो जपे, पाण खे ध्यानु करे, पाण ई मां ई सभु कुझु आया, ईअं सोचे करे जो प्रवेश कई, आग में जीअरो जलण लॻो। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरि। वो जो जलण लॻो, बचाओ बचाओ चिल्लाई, हे प्रभु भोलेनाथ रक्षा कयो। माण्हू डुकंदा आया, पाणी विधऊं, जीअरो पूरो जलण खां बची वियो, थोरो सो जली वियो। महादेव भगवान जे चरणनि ते किरी पियो, चई प्रभु ये ॻाल्हि सम्झ में न आई, हे छा थियो?
हाँ मूंखे तव्हां जवाब ॾियो, मां तव्हांजो जहिड़ो बि आहियां भक्त आहियां, तव्हां भोलेनाथ आहियो, दयालु आहियो, मुंहिंजा गुनाह न ॾिसो, मूं ते कृपा कयो। तॾहिं शिव भगवान जे विग्रह में आवाज आई, प्यारा ये शक्ति तुंहिंजी न आहे, श्रद्धा जी शक्ति आहे। तुंहिंजी जेसि ताईं मूं में श्रद्धा हुई त मां पियो तुंहिंजी रक्षा कयां न, छो जो तुंहिंजी श्रद्धा मूं में हुई, उहा श्रद्धा रक्षा पई करे। पर तुंहिंजे चेले तो में रखी, गुरु मञी करे श्रद्धा, त तूं न पियो उन जी रक्षा करे, हुन शिष्य जी श्रद्धा पई रक्षा करे। ध्यान ॾिजो, हाणे ॾाढी गहरी ॻाल्हि अथव। गुरुअ में श्रद्धा सेवक जी आहे, त श्रद्धा जी शक्ति आहे। वो तो वीचारो पाण भटकी वियो जेको हुयो, विद्वान जेको हुयो। त शिव भगवान चयो, प्यारा तुंहिंजी ताक़त न आहे, तूं श्रद्धा जे बल सां मूं में श्रद्धा रखी त तूं आग खां बचे पियो। तुंहिंजे चेले तो में श्रद्धा रखी, ये त श्रद्धा जी महिमा आहे। श्रद्धा केरु आहे? पार्वती माता जो रूप आहे। वंदो भवानी शंकर श्रद्धा विश्वास रूप। तूं जेॾी महिल अभिमान कहे, हा भाई मूंखे श्रद्धा रखण जी कहिड़ी ज़रूरत आहे, त तूं अहंकार जे करे जलियो आहे, अहंकार जे करे। हा ऐं तुंहिंजो चेलो आहे श्रद्धा जे करे बचियो। इन करे श्रद्धा रखो, श्रद्धा रखो जगत के लोगों, अपने दीनानाथ पर। हानि लाभ जीवन मरण सब निज हथ में। श्री कृष्ण गोविंद। तरी चवंदा आहिनि, श्रद्धा रख पगली वो आएंगे, हरि आएंगे, हरि आएंगे। प्रभु जरूर ईंदा, भरोसो तो रख दे। छो जो एक बार सच्चो भरोसो रखियो से श्रद्धा, तो भगवान थोड़ी न तोड़ींदा। भले असांजा पूजन अर्चन जप तप संयम कुछ न थियनि, पर पक्को विश्वास भी थियो तो भगवान तव्हां पंहिंजी कृपा सां दर्शन ॾींदो, जीते जी दर्शन ॾींदो। बूढ़ मुए नौका मिले तो काहे चढ़ावो, मरी वञा पोइ तव्हां ॿेड़ी खणी अचो त कहिड़े मतिलब जी? डूब मुए नौका मिले, मरियम ॿुॾी करे पोइ तव्हांजी ॿेड़ी कहिड़े कम जी? जीते जी अचो तॾहिं त चो हरे राम। त अहिड़ो असां विश्वास रखूं।